यार राति हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो अथमि सोचियो मां दोस्तनि सां बि शेयर कयां। ख़्वाबु इहो ॾिठो अथमि त जेको आहे सो मां वञा पियो कंहिं कस तां उते ॾिसां पियो त जेको आहे सो ॿ माण्हू कदावर शख़्सियत बीठा आहिनि जेको आहे सो वठण लॻी पई अथनि हेॾां होॾां पिया भॼनि उन्हनि सां गॾु हज़ार सौ ॿिया माण्हू बि बीठा आहिनि उहे बि कम कार में लॻा पिया आहिनि। सो मां ॾिसी तजसुस में अची वियुसि मां चयो भला हीअ कहिड़ियूं बलाऊं आहिनि। सो हमरा उते हिकिड़ो वेठो हुजे उनखां पुछूं त दादा ॾे हलवाली केरु आहिनि त चईं त भाई जेको आहे सो हिकिड़ो आहे नमरूद ॿियो आहे फ़िरौन। सो अच्छा फ़िरौन ई नमरूद आहिनि अच्छा भला ॾे हलवाली एतिरा परेशान छो पिया नज़र अचनि हीअ त भला अलाए छा शयूं आहे ऐं पाण खे त सम्झंदा हुआ हीअ छो परेशान लॻा पिया आहिनि। सो उन चयो त जेको आहे सो यार ख़बर न आहे बकौल नमरूद ऐं फ़िरौन जे वाता असां इहो ॿुधो आहे त बाबा हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो असांजो महिमान अचे पियो जेको असांजो बि बाबू आहे। माना एतिरो असां पंहिंजी क़ौम खे असां ज़लील कोन कयो आहे जेतिरो हिन शख़्स ज़लील कयो आहे। सो मां बि परेशान थी वियुसि चयो भेण अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको माना नमरूद ऐं जेको आहे सो फ़िरौन चए थो त भेण असांजो बाबू आहे। सो बहरहाल मां परेशान थी वियुसि मां चवां थोरो आउं बि वेही ॾिसां त सही आहे कहिड़ो जंहिंखे भेण फ़िरौन ऐं जेको आहे बाबू था चवनि। सो आउं बि वेही ॾिस कलाक गुज़री वियो 2 कलाक गुज़री विया हमरा न आयो थोरी देरि खां पोइ ॾिसां त आवाज़ु गाॾियुनि जो ॿुधुमि गाॾियुनि जो आवाज़ु ॿुधुमि मां हैरान थी वियुसि ॾिसां त जेको आहे गाॾीअ मां जेको आहे सड़तारी पियो लहे।